ब्रेकिंग न्यूज़ है वहां शेयर कंदासीं। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ 2 ॾींहनि जे दौरे ते सऊदी अरब पहुची वियो आहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सऊदी वलियात मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कंदो। वज़ीर-ए-आज़म ॾखण एशिया में छिकताण घटाइण ते सऊदी अरब जो शुक्रियो बि अदा कंदो। अवां खे आगाह कयूं पिया। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ 2 ॾींहनि जे दौरे ते सऊदी अरब पहुची वियो आहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सऊदी वलियात मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कंदो। वज़ीर-ए-आज़म ॾखण एशिया में छिकताण घटाइण ते सऊदी अरब जो शुक्रियो बि अदा कंदो। अवां खे आगाह कयूं पिया। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ 2 ॾींहनि जे दौरे ते सऊदी अरब पहुची वियो आहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सऊदी वलियात मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कंदो। वज़ीर-ए-आज़म ॾखण एशिया में छिकताण घटाइण ते सऊदी अरब जो शुक्रियो अदा कंदो। अवां खे आगाह कयूं पिया। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ 2 ॾींहनि जे दौरे ते सऊदी अरब पहुची वियो आहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ सऊदी वलियात मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कंदो। वज़ीर-ए-आज़म ॾखण एशिया में छिकताण घटाइण ते सऊदी अरब जो शुक्रियो बि अदा कंदो।